डिगड़ी शहर में बिजली खां अॻु रोशनीअ ख़ातिर फ़ानूस या गोलनि खां कमु वरितो वेंदो हो। 1933 ईस्वीअ में ज़िले थरपारकर में सिर्फ़ मीरपुर ख़ास शहर में बिजली जी सप्लाई जो इंतज़ाम हो, जेको नंढे पैमाने ते हिकु प्राइवेट कंपनी सप्लाई कंदी हुई। 1957 ईस्वीअ में हुकूमत मक़ामी पावर हाउस जो इंतज़ाम पंहिंजे हथ में खयों, जंहिं सबबि 1962 ईस्वीअ में हैदराबाद थर्मल स्टेशन सां मिलाए मीरपुर ख़ास खे बिजली ॾिनी वई ऐं 1963 ईस्वीअ में डिगड़ीअ, टंडोजान, मोहम्मद ऐं जुॾे शहर खे बिजली ॾिनी वई। डिगड़ी शहर में वापडा ग्रिड जो कमु 1958 ईस्वीअ में शुरू थियो। 1962 ईस्वीअ में बिजली सप्लाई कई वई। इहा 33,000 किलोवाट हुई। शहर जी वधंदड़ आबादीअ ख़ातिर खपत खे ज़हन में रखंदे ॿीहर 1979 ईस्वीअ में वापडा ग्रिड खे नई 66,000 किलोवाट जी लाइन में तब्दील कयो वियो।